निसार तेरी चहल पहल पर हजार ईदें रबीउल अव्वल। निसार तेरी चहल पहल पर हजार ईदें रबीउल अव्वल। सिवाय इबलीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। मोहतरम ऐं प्यारा इस्लामी भाइरो, अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल माह मीलाद माह रबीउल अव्वल शरीफ जी तशरीफ़ आवरी थी चुकी है। अल्हम्दुलिल्लाह रबीउल अव्वल जो अॼु पहिरियों जुमो आहे। तमाम आशिकान रसूल के जुमे जूं लख लख मुबारकूं हुजनि। रबीउल नूर शरीफ जो महीनो त छा ईंदो आहे, हर तरफ़ बहार जी मौसम अची वेंदी आहे। मिठे मिठे मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे दीवाननि में ख़ुशी जी लहर अची वेंदी आहे। ओड़ो हुजे या जवान, हर हक़ीक़ी मुसलमान ॼण दिल जी ज़िबान सां पुकारे उथंदो आहे, निसार तेरी चहल पहल पर हजार ईदें रबीउल अव्वल। सिवाय इबलीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। जॾहिं कायनात में कुफ्र ऐं शिरक जी बाट ऊंदाई छायल हुई, 12 रबीउल अव्वल ते हज़रत बीबी आमिना रज़ियल्लाहु ताला अन्हा जे मुबारक घर में मक्के शरीफ में मदीने वाले मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो अहिड़ो नूर चमकियो जंहिं सॼी दुनिया खे चमकाए छॾियो। सुरकंदड़ इंसानियत जी अख झंडा लॻल हुई। उहे ताजदार रिसालत, शहनशाह नबूवत, मखज़न जूदो सखावत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणिजी धरती ते जलवा घर थिया। मुबारक हो कि ख़तमुल मुरसलीन तशरीफ़ ले आए, जनाबे रहमतुल लिल आलमीन तशरीफ़ ले आए। ख़ातमुल मुरसलीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हर ॾुखायल ऐं वेगाणे दिल जो करार बणिजी 12 रबीउल अव्वल जी सुबुह सादिक जे वक़्तु दुनिया में तशरीफ़ फरमा थिया ऐं अची बेसहारनि, ग़मगीननि, ॾुखायलनि, टुटल दिल वारनि ऐं दर दर जा धिका खाईंदड़नि वेचारनि जी शामे ग़रीबा खे सुबह बहारा बणाए छॾियो। मुसलमानों, सुबह बहारा मुबारक, वो बरसात अनवार सरकार आए। 12 रबीउल अव्वल जो अल्लाह ताला जो नूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं उन्हनि जी दुनिया में जलवागरी थींदी आहे, कुफ्र ऐं गुमराही जा ककर हटी वञनि था। ईरान जे बादशाह किसरा जे महल ते ज़लज़लो अचे थो, 14 कुंगरा किरी पवनि था। ईरान जो आतिश कदो यानी जेके बाह जा पुजारी हूंदा आहिनि, उन्हनि जी इबादत गाह, जेको 1000 साल खां ॿरी रहियो हो, उहो विसामी वियो। सावा दरिया ख़ुश्क थी वियो, काबे खे वजद अची वियो, बुत मुंह भर किरी पिया। तेरी आमद थी कि बेतुल्लाह मुजरे को झुका, तेरी हैबत थी कि हर बुत थर थरा कर गिर गया। ताजदार रिसालत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम दुनिया में फज़ल ऐं रहमत बणिजी तशरीफ़ खणी आया ऐं यकीनन अल्लाह अज़्ज़ व जल जी रहमत नाज़िल थियण जो ॾींहुं ख़ुशी ऐं मुसरत जो ॾींहुं हूंदो आहे। जीअं अल्लाह तबारक व ताला इरशाद फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमाऊन। तर्जुमो कंजुल ईमान, तू फरमाए अल्लाह अज़्ज़ व जल जे फज़ल ऐं संदसि रहमत ते जुगाए त ख़ुशी कनि, उहो उन्हनि जे समूरे धन दौलत खां बहितर आहे। अल्लाहु अकबर। ख़ुदा जी रहमत ते ख़ुशी मल्हाइण जो क़ुरान मजीद हुकुम इरशाद फरमाए रहियो आहे। छा असांजे प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां वधीक बि का अल्लाह अज़्ज़ व जल जी रहमत आहे? बिल्कुलु न। ॾिसो, क़ुरान पाक में साफ़ साफ़ ऐलान आहे, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। तर्जुमो कंजुल ईमान, ऐं असां तोखे न मोकिलियो पर रहमत समूरे जहान जे वास्ते। हज़रत सैयदना शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमाइनि था, बेशक सरवर आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विलादत वारी रात शबे कद्र खां बि अफ़ज़ल आहे। छो त विलादत वारी रात सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हिन दुनिया में जलवा गर थियण जी रात आहे, जॾहिं त शबे कद्र सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम खे अता कयल रात आहे। ऐं जेका रात ज़ाते मुक़द्दस जे ज़ुहूर जे करे मुशर्रफ थी, उहा रात उन रात खां वधीक शरफ़ ऐं इज़्ज़त वारी आहे जेका मलाइकनि जे नाज़िल थियण जो सबबु बणिजे। शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला अलैह
वधीक इरशाद फरमाइनि था त सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विलादत जी राति ख़ुशी मल्हाइण वारनि जी जज़ा हीअ आहे त अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे फज़ल ऐं करम सां जन्नातुन नईम में दाख़िल फरमाईंदो। मुसलमान हमेशा खां महफ़िल मीलाद मुनाक़िद कंदा आया आहिनि ऐं विलादत जी ख़ुशीअ में दावत ॾींदा, खाधा पचाईंदा ऐं ख़ूब सदका ऐं ख़ैरातूं ॾींदा आया आहिनि, ख़ूब ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहिनि ऐं दिलि खोले ख़र्च कंदा आहिनि ऐं सरकार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत जो ज़िक्र जो इत्माम फरमाईंदा आहिनि ऐं पंहिंजनि घरनि खे सींगारींदा आहिनि ऐं उन्हनि तमामु सुठनि कमनि जी बरकत सां उन्हनि माण्हुनि ते अल्लाह ताला जूं बरकतूं नाज़िल थींदियूं रहंदियूं आहिनि। महबूब रब्बे अकबर तशरीफ़ ला रहे हैं, आज अंबिया के सरवर तशरीफ़ ला रहे हैं, क्यों है फ़ज़ा मुअत्तर, क्यों रोशनी है घर घर, अच्छा हबीब दावर तशरीफ़ ला रहे हैं, ईदों की ईद आई रहमत खुदा की लाई, जूदो सखा के पेकर तशरीफ़ ला रहे हैं, हूरे लगी तराने नातों के गुनगुनाने, हूरो मलक के अफसर तशरीफ़ ला रहे हैं, जो शाह बहरो बर हैं नबियों के ताजवर हैं, वो आमीना तेरे घर तशरीफ़ ला रहे हैं, अत्तार अब खुशी से फूले नहीं समाते, दुनिया में उनके दिलबर तशरीफ़ ला रहे हैं। मीठा मीठा इस्लामी भाइरों, रबिउन नूर शरीफ जे महीने में खूब इज्तिमाई ज़िक्रो नात कयो, उन महीने में दुरूद पाक जी खूब कसरत फरमायो, घणे खां घणा नवाफ़िल पढ़ण जी तरकीब ठाहियो ऐं तमामु नेक आमाल बजा आणे करे आका मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह बेकस पनाह में ईसाले सवाब कयो। जेके गुनाह अॼु ताईं थिया उन्हनि खां तौबा कयो ऐं उन जे माफ़ी जे लाइ अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में रुजू कयो, आईंदा गुनाहनि खां बचण जो पक्को ज़हन ठाहियो ऐं आईंदा हमेशा नेक बणजण जी कोशिश कंदा रहो, नमाज़ुनि जी पाबंदी कयो, नेक इज्तिमाआत में ज़रूर ईंदा वेंदा रहंदा कयो, इंशाअल्लाह अज़्ज़ व जल ॿिनी जहाननि में बेड़ो पार थींदो। अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे जेको कुझु ॿुधोसीं असांखे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।